आईसीसी मेंस वनडे वर्ल्ड कप खां अॻु भारत जे शहर हैदराबाद दखिण में न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ वार्म अप मैच में जेतोणीकि पाकिस्तान खे हिकु वॾो हदफ़ ॾियण बावजूदि 5 विकेटुनि तां शिकस्त जो मुंहुं ॾिसणो पियो। पाकिस्तान पहिरियां बैटिंग कंदे 5 विकेटुनि जे नुक़सान ते 345 रन्सूं ठाहियूं, पर न्यूज़ीलैंड घुर्बल हदफ़ पंहिंजे बैटरनि जी जारहाणी बैटिंग जी मदद सां 44 ओवर में ई हासिल करे वरितो। इन मैच में जिते पाकिस्तानी बॉलरनि जी कारकर्दगी ते कई सवाल उथारिया विया, उते बैटिंग जे शोबे में पाकिस्तान तरफ़ां वाइल्ड कार्ड एंट्री तौर टीम में शामिल कयल सऊद शकील जी सूरत में पाकिस्तानी मदान खे टीम जी सभ खां अहम मसइले यानी मिडल ऑर्डर में पेश ईंदड़ ॾुखियाईनि जो हल लभी वियो आहे। सऊद शकील टेस्ट क्रिकेट में त अॻु ई कामयाबी जा झंडा खोड़े चुको आहे ऐं हू वाहिद पाकिस्तानी बैटर आहे जंहिं हलंदड़ साल श्रीलंका ख़िलाफ़ संदन सरज़मीन ते डबल सेंचुरी स्कोर कई। इंटरनेशनल टेस्ट क्रिकेट में सर डॉन ब्रैडमैन खां पोइ सभ खां वधीक एवरेज रखंदड़ बैटर फर्स्ट क्लास क्रिकेट में कई एज़ाज़ पंहिंजे नाले करे चुको आहे। एशिया कप में हिसो वठण खां अॻु बि पाकिस्तान लाइ जेका सभ खां वॾी परेशानी जी ॻाल्हि हुई, इहा हुई त टीम जो मिडल ऑर्डर मेगा इवेंट में परफॉर्म करे सघंदो या न। पर वर्ल्ड कप जे पहिरीं वार्म अप मैच में पाकिस्तान जी बैटिंग ॾिसण खां पोइ कुझु न कुझु परेशानी ज़रूरु ख़तम थी ऐं सऊद शकील जीअं ई 53 बॉलनि ते 5 चौकनि ऐं 4 छकनि जी मदद सां 75 रन्सुनि जी इनिंग्स खेॾी संदसि नालो मुख़्तलिफ़ सोशल मीडिया प्लेटफॉर्म्स ते ट्रेंड करण लॻो। सिंध जी राजधानी कराची सां तालुक़ रखंदड़ सऊद शकील पंहिंजे वनडे कैरियर जी शुरूआत जेतोणीकि 2021 में इंग्लैंड ख़िलाफ़ कार्डिफ में खेॾियल मैच खां कई हुई, पर हू 2 वरियनि दौरान सिर्फ़ 6 मैचुनि में मुल्क जी नुमाइंदगी करे सघियो आहे। संदसि नालो एशिया कप स्क्वाड में बि शामिल हुयो, पर खेसि कंहिं बि मैच में मौक़ो न ॾिनो वियो। न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ पंहिंजे दिलकश स्ट्रोक सां क्रिकेट शौक़ीननि जी दिलुनि में घर कंदड़ नौजवान बैटर बाबति सोशल मीडिया वापेदार दिलचस्प तबसरा करे रहिया आहिनि। आतिफ नवाज़ नाले हिकु वापेदार सऊद शकील जी वाखाण कंदे लिखियो त हुन मुतासिर कंदड़ ऐं दिलकश इनिंग्स खेॾी। रांदि जी पुॼाणी दौरान हुन जेके शॉट्स खेॾिया उहे बहितरीनु हुआ। असांखे यकीन आहे त हू आलमी कप में पाकिस्तान जे 11 रांदीगरनि में शामिल हूंदो। हिकु ॿिए वापेदार लिखियो त सऊद शकील क्रिकेट वर्ल्ड कप लाइ संदन हिकु सरप्राइज़ आहे ऐं खेसि पाकिस्तान स्क्वाड में शामिल करणु बहितरीनु फ़ैसिलो आहे। हिकु सारिफ़ सऊद शकील जूं 2 इंतिहाई शानदार स्ट्रोक खेॾण जूं तस्वीरूं शेयर कयूं ऐं लिखियो त सऊद शकील खाॿे हथ सां बैटिंग कंदड़ बाबर आज़म आहे। संदसि छक्का ख़ूबसूरत ऐं संदसि कवर ड्राइव जी साराह लाइ लफ़्ज़ खुटी पवनि था। छा असां ख़्वाब त नाहियूं ॾिसी रहिया?